ही आहे हिंगोजा सरकारी अस्पताल जंहिंमें सोलर प्लेटूं गुम केतिरो टाइम गुज़रियो पर हिन वक़्त ताईं सोलर प्लेटूं सरकारी अस्पताल हिंगोजा में वापसि न आहिनि मिली सघियूं। ज़रियनि मुताबिक़ कुझु ॼाण मिली आहे त सोलर प्लेटूं सरकारी अस्पताल जे अमले पारां गुम कयूं वयूं आहिनि ऐं किथे पंहिंजे घर में यूज़ पियूं थियनि। ॿिए तरफ़ हिंगोजा अस्पताल में मेडिसन जी खोट ऐं डॉक्टर गैरहाज़ुर डॉक्टरनि गैरहाज़ुर। कुझु ॾींहं पहिरियां MS हिंगोजा खां मौक़ुफ़ वरितो कुशल डिजिटल ऐं उन मौक़ुफ़ पूरो न ॾिनो। डॉक्टर जी उन खां पुछा गछा कई त MS अब्दुल सत्तार मेमण कुशल डिजिटल जे टीम खे मौक़ुफ़ ॾियण खां इनकार कयो, जंहिंजो DSO खैरपुर नोटिस वरितो। फ़ौरन हिंगोजा सरकारी अस्पताल पहुतो ऐं MS खे हटाए नओं MS डॉक्टर इम्तियाज़ हुसैन वसाण खे मुक़ररु कयो, जंहिं अचण शर्त ई हिंगोजा अस्पताल में डॉक्टर गैरहाज़ुर रहण जो नोटिस वरितो ऐं गैरहाज़ुर डॉक्टरनि जी ड्यूटी लॻाए उन्हनि खे ड्यूटीअ ते पाबंद कयो ऐं लेडी डॉक्टरनि जो बि पिणु जेके गैरहाज़ुर हुयूं उन्हनि खे बि नौकरीअ ते पाबंद करण जो नोटिस कयो ऐं लिस्ट जारी कई ऐं इवनिंग शिफ्ट पिणु जेको आहे सो डॉक्टर लेडी डॉक्टरनि जी कई वई आहे। इन हवाले सां नओं MS जेको मुक़ररु आहे डॉक्टर इम्तियाज़ वसाण हुन सां कोशल डिजिटल टीम राब्तो कयो आहे। अचो तव्हांखे ॿुधायूं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। सर छा हाल ख़ुशि आहियो? सही आहे। साफ़ इंसाफ़ हली मंगंदे पिया ॻाल्हायां कोशिश रिपोर्ट खां हिंगोजा जी जी कहिड़ा दुआ सर दुआ सर सही आहे सर। इहो अव्हां जो इहो नोटिस ॾिठोसीं अव्हां जेको आहे इवनिंग शिफ्ट में डॉक्टरनि रखियो आहिनि, इहो सही कमु आहे। अॻु में असां जेको आहे MS खां सुवाल पुछियासीं जंहिं ते हुन सुवाल न ॾिना हुया। इहो सही आहे, बहितर आहे सर। इन इशू ते थोरो एक्सरे जेको आहे उहो ख़राबु आहे, इन हिसाब सां थोरो ॿुधाईंदो त इहो सेट थींदो या इन जी मशीनरी ख़राबु आहे? तव्हां थोरो ब्रीफ मूंखे हफ़्तो थियो अव्हांखे ख़बर आहे लोकेलिटी में न? बिल्कुलु सर बिल्कुलु। पहिरीं त मूं डॉक्टरनि जी MLC जो शेड्यूल बि कोन हूंदो, उहो बि ऑन बोर्ड कयो आहे। सॼो ड्यूटियूं जेके गो थ्रू डॉक्टर आहिनि उहे बि हफ़्ते जे अंदरि रिपोर्ट थींदा। सेक्रेटरी ते उहे बि मां बोर्ड ते रखंदुमि, भली मीडिया बि तस्वीर हुननि जूं कढे। नंबर 1 ठीकु आहे। ठीकु सर। ऐं नंबर जेको ॿियो त इवनिंग शिफ्ट जेकी आहे मूं शुरू कई आहे, थी सघे मां नाइट शिफ्ट बि कुझु ॾींहंनि में शुरू कयां। स्टाफ घुरियो आहे मूं हुननि खां। जी सर। माना 24 कलाक लेडीज़ इहो हलंदो पियो न? जी सर। डिलीवरी जो जी सर। हिकिड़ो इहो ऐं ॿियो मां आय जो प्रोग्राम खणी आयो आहियां जेको अॼु मेडिसन मूंखे मिली आहे ऐं टोटल मतिलबु माइनर सर्जरी आहे हुनमें, उहा मुंहिंजे ख़्याल में नई हफ़्ते में रखंदासीं। मोतीअ जो पाणीअ जो ऑपरेशन उहो सॼो फ्री थींदो, हिकु ॾींहं जे लाइ न हूंदो। मतिलबु हर महीने में उहे ऑपरेशन थींदा, कुझु मरीज़ गॾु करे उहे थींदा ऐं उन्हनि खे मेडिसन ते चश्मा फ्री, मुंहिंजे ख़्याल में ड्रॉप्स वग़ैरह जेके बि शयूं सॼियूं फ्री मिलंदी, को चार्जिस न हूंदी। अच्छा सर, कुझु मेडिसिन मिली आहे त पहिरियां पेनाडोल बि न पई मिले, न इंजेक्शन कुझु हलाइण पियो। जी जी। मेडिसिन जो इशू अधे वारनि खे मां ॿुधायो तक़रीबन हफ़्तो वधि हलंदो। हिकिड़ी रियलिटी बि माण्हू ॿुधाए जेको मथां परचेजिंग कंदा आहिनि, प्रोसेस आहे हिकिड़ो। जी जी सर। हफ़्ते जे अंदरि मेडिसिन इंशाअल्लाह तकबर न करे पर मिली वेंदी, 100% अची वेंदी। वैक्सीन तव्हांजी टोटल पई अथव। वैक्सीन पहिरियां कुझु ॾींहं न हुयूं, मां MS अब्दुल सत्तार खां मौक़ुफ़ वरितो त कुझु दोस्तनि जो जेको आहे चवनि पिया त बहितरीन हुयो, DSO सां राब्तो थियो, उन आयो उहो अॻिले MS खे हटाए करे अव्हांखे रखियो त असां मुतमिन थियासीं त तव्हां राणीपुर खां था अचो ज़रूरु त कुझु न कुझु कंदव। ऐं अचण सां टई तव्हां गोसरू डॉक्टर जेके डॉक्टरियाणियूं हुयूं कुझु पावरफुल हुयूं, उन्हनि खे शो करे तव्हां बिल्कुलु आंदो। इहा सही बिल्कुलु अवामी ख़िदमत आहे। एक्सप्लेनेशन अचण सां मां कढिया पूरे स्टाफ खे ख़बर आहे। जेको लेटर थो करे न, मां हुनखे 10 मिंट छॾियां थो, हुन खां पोइ चवां त बाबा ऑन ड्यूटीअ ते। अच्छा सर, हिकिड़ो ॿियो सुवाल हुयो, 2022 में हिते सोलर प्लेटुनि जो प्लान लॻो हुयो, तव्हां मथे ॾाकण ते चढ़ी तव्हां छिते ॾिसंदव त उन में फ्रेम पियो आहे, उहो तव्हां सोलर प्लेटूं जेके आहिनि उहे कुझु माण्हू खणी विया आहिनि त हॉस्पिटल जो मिलो आहे, उनजे तव्हांखे ख़बर आहे या कुझु जांच कई आहे या कीअं? अरे मैंने पूरे हफ़्ते में हर शइ जी जानकारी वरिती आहे। मां त पहिरीं चवां त प्रोसेस ते डिलीवरी जो आय जो मेडिसिन अचे, बाक़ी रहियो सेकेंड स्टेप आहे जेके शयूं मिस थियूं आहिनि हिते
जी जी सर उहे चोरी उन्हनि थियो जा उहे चोरी थी तव्हांखे स्टाफ खयूं हुयूं उन जा कुझु जेको उहो स्टोर सॼो ते सरदार थी शफ़ी वेंदो। मोहम्मद मलाह हुयो उनजे ड्यूटीअ में वियूं हुयूं मां अॻिलम बि MS डॉक्टर हनीफ़ हुयो कुझु टाइम जे लाइ मां उन खां बि सुवाल कयो पर उन बि जेको आहे सो अहिड़ो कोई रिस्पॉन्स न ॾिनो त कोई असां वापसि था करायूं पर मां सही ॿुधायां छित ते मुंहिंजे ख्याल में हिकु ॿिनि ॾींहंनि खां पोइ विज़िट कंदुमि। जी जी प्लेटूं आहिनि केतिरियूं ऐं बैकअप बि मां कराईंदुमि पूरो जी जी बैटरीअ जो। सही चवंदा आहिनि नओं ऑफिसर चवंदा आहिनि ईंदो आहे थधो आहे पर अलाह करे ॿियो कोई हुजो हिते जी जी ख़िदमत कयूं लोकेलिटी आहे जी जी तव्हांखे इनशाला इहो बि रिज़ल्ट मिलंदो इन जो आंसर मिली वेंदो जेके चोर जी सर इनशाला इहे प्लेटुनि जो बि इशू बि थी वेंदो ऐं हेलो तव्हां ॾिठो हूंदो हिते डोम वग़ैरह बि बीहंदियूं हुयूं हेलो जी जी गाॾियूं मां थ्रू DC AC खां मुंहिंजे प्राइवेट गाॾियूं न पियूं गवर्नमेंट जूं इहे बि इवन लॉन जी बि असां कटिंग वग़ैरह बि इहा कराई आहे हिते जेको विच में आहे हिकु ॿिनि ॾींहंनि खां पोइ फैक्ट्रियूं वग़ैरह अची हिन जी कीन वग़ैरह निकिरी हणंदासीं जी जी बसि शहर जा माण्हू काफ़ी मिली विया आहिनि जी जी बेसिक सहूलियतूं जेके न मरीज़नि खे मिलनि जीअं हाणे अखि जो शोबो आहे हिते ऑपरेशन थिए हिकिड़ो ग़रीब खे कख बि पए हिन मां फ़ाइदो मिले इहा ई दुआ काफ़ी आहे। इंशाल्लाह सर इंशाल्लाह असांजो दुआऊं सां गॾु हूंदियूं सर अॼु बि डिलीवरी थी आहे ॿुधो अॼु बि डिलीवरी थी आहे का रस्ते में जी सर उहा बि पुगी आहे उनखे हर शइ ॾिनी आहे इवन घर खां खणी आया त घर बि छॾींदसि जी के सर असांजी एम्बुलेंस सर्विस ॾींदसि उहा बि जी सर भुटा तां उनजी थी आहे का रस्ते में। न न सर उहो बिल्कुलु मां पहिरियां ई तव्हांजो नोटिस जीअं ई निकितो पहिरियां ई हिन इशू ते DSO सां राब्तो कयो DSO आयो हुयो हर शइ इहा थी हुई अव्हां जे अचण सां नोटिस निकितो गोसरू डॉक्टरनि खे बि जेको आहे ख़बर पई त न MS आयो आहे बिल्कुलु ऐं कुझु मेडिसन लाइ बि अव्हां चयो पिया इंशाल्लाह इहो बि सर्च कंदासीं त मां मेडिसन इलाही कल्ह बि खणी आयो आहियां हफ़्तो खनि इहो खणी पियो अचां एमरजेंसी जी मुंहिंजी पूरी मेडिसन आहे हद खां वधीक न जी जी सर ऐं अॼु बि मां बि ॾिनी आहे इनशाला आहिस्ते आहिस्ते जीअं गवर्नमेंट जी बि सप्लाई थी वेंदी सुठी जी जी उहे बि पूरी थी वेंदी अलाह बहितर कंदो। बिल्कुलु सर मां इहो ऐं सोलर प्लेट वारो बि सिस्टम कजो ॾिसिजो बिल्कुलु सर ऐं ॿियो थोरो क्वार्टरनि जो बि जेको आहे कंडीशन अव्हां ॾिसो न त असां मीडिया सिस्टम अव्हां सां गॾु हूंदो कुझु डिजिटल टीम अव्हां सां गॾु हूंदी को मसइलो कोन्हे उहो सॼो असां नशर कंदासीं ऐं थोरो फर्नीचर जी बि खोट आहे अव्हां ॾिठो हूंदो पाण अॼु मां ॿुधायां मलेरिया वारनि खे मां पाण घुरायो हिते जी जी मां अञा फोटेज रखिया न अञा मां रखंदुमि पंहिंजे फेसबुक ग्रुप ते पंहिंजनि ते बि जी जी उन्हनि खे घुराए मां चयो अॼु खां पोइ जेको थिए स्प्रे असांखे इंफॉर्म कंदो असांजो माण्हू हूंदो पर वार्ड क्लियर थिए ईअं न त हुते थिए हुते न थिए वार्ड क्लियर थींदो वञे। केतिरे ऐं स्प्रे जा उन तव्हां माला कराया न या केतिरो हिकु वार्ड हिकु ॿ क्लियर थी वियो आहे तव्हांजो सूमर खां वठी हले पियो सर मां 4 ॾींहं करायो तक़रीबन 5 वार्डनि ते ॾेई माण्हू मोकिलिया न जी जी अॼु बि हिंगोरजन में स्प्रे थिए पियो भाऊ शमन जे पाड़े ते सिर्फ़ु इहा हिंगोर जा पसगराई सिटी जे लाइ आहे या जेको आहे सो हुनजे यूसेज में बि वेंदियूं जा पसगराई में सर यूसी वार्ड आहिनि कुल 10 मुंहिंजे ख्याल में हा हिंगोर जा में टाउन में 10 आहिनि सभु असांखे करिणो आहे हिते वरी हुन खां पोइ वरी अलॻि आहे सन्नीअ जो अलॻि आहे वरी सही ईअं विरायल गवर्नमेंट जे हिसाब सां सही सर न को मसइलो कान्हे।